पाक जी इन काइनात में केतिरियूं ई मखलूक़ात आबाद आहिनि जिन में पखी बि शामिल आहिनि। जीअं माहौल जी बहितरी ऐं ख़ूबसूरती लाइ वण ज़रूरी आहिनि, साॻी रीति बेशुमार क़िस्म जा पखी बि माहौल जी बहितरी लाइ ज़रूरी आहिनि, जंहिंमें झिरकी पिणु शामिल आहे। समूरी दुनिया में 20 मार्च स्पारो यानी झिरकियुनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो आहे। झिरकी हिकु अहिड़ो पखी आहे जंहिं बाबति इहो पिणु मशहूरु आहे त चौमासे जी मौसम खां अॻु में या चौमासे जी शुरूआति में किथे बि झिरकियूं वारी में वेही पर पखेड़े, खंभ फड़काइनि, धूड़ उॾाइनि ऐं विञण जी कनि त उहो बरसाति अचण जो चिटो इम्कान सम्झो वेंदो आहे। हिन जदीद दौर जे साइंसी माहिरनि जी पिणु राय आहे त झिरकी हिकु अहिड़ो पखी आहे जेको पंहिंजी फितरत में सभ खां वधीक सरगर्म ॾिसण में ईंदो आहे। हीउ पखी निहायत ज़हीन ऐं खुलियल हवास रखंदड़ पखी आहे। हीउ एतिरो त हसास पखी आहे जो संदसि आसपास थींदड़ हर चुरपुर खे जल्दी महसूस करे वठंदो आहे। हिन पखीअ जो शुमार कुझु अहिड़नि थोरनि पखियुनि में थिए थो जेके मिटी में लेटे पर फड़काए वहिंजी बि सघंदा आहिनि। तोड़े जो समूरी दुनिया में झिरकियुनि जो आलमी ॾींहुं मल्हाइणु सुठो सवण आहे, पर पाकिस्तान में ॾींहों ॾींहुं नायाब ऐं फितरी तौरु ख़ूबसूरती रखंदड़ पखियुनि जी नस्लकशी रोकण लाइ के बि जोॻा क़दम नथा खयां वञनि, जंहिं लाइ वाइल्ड लाइफ खाते तोड़े हुकूमत खे बि घुर्जे त तुर्त जोॻा क़दम खयां वञनि ऐं माहौल दोस्त पखियुनि जी हिफ़ाज़त कई वञे, जे कुदरत जी इन ख़ूबसूरत काइनात जो हुस्न ता क़यामत दाइम ऐं क़ाइमु रही सघे।